आवाज़ कौन पे છે? सफ़ा ना ना याद नहीं थी वाली थोड़ी माना वराए वरी सॼो का भला नहीं तो मां के बेचांजे जन्मड़ा मुंहिंजो पुटु अवली भी खंभियो हुयो लाड़काणी भाकरा रोड मदीना कॉलोनी में जेको पुटु मुंहिंजो कैदन में हुयो जेको अरिड़हं महीननि जे बाद मूंखे पंहिंजो पुटु मिलियो हो शागिर्द हुयो 9वीं क्लास जो जेको मुंहिंजो बचिड़ो खंभियो हुयो वरी 18 महीननि जे अंदरि मूंखे ॾिनऊं पुटु जंहिंजो इलाजु बीमार रहंदो मुसलिस जंहिंजो इलाजु मेमण अस्पताल मां हलंदो हुयो कराची मां मुंहिंजो पुटु पंहिंजे घर वारी सां भेण फिज़ा सां वियो हो हुनजो इहो बि हुयो त मां हिकु नंढड़ो दुकानु खोले पंहिंजो कारोबार हिते कयां अम्मी तूं उते अचो मूंसां गॾु रह मुंहिंजो इहो इरादो त मां पंहिंजे पुट ॾे वञा त हो माना राति जो 3 बजे खंभियो वियो मुंहिंजो पुटु 7 जुलाई ते मां इहा ई अपील थी कयां जेकी बि पाकिस्तान में इदारा उन्हनि खे मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजो पुटु ख़ुदा वास्ते मूंखे पंहिंजो पुटु ॿिनि जल्दी कैदनि मां रहिया कनि मां हिननि खे अपील थी कयां जेकी बि इदारा आहिनि उन्हनि खे मुंहिंजी इहा अपील आहे मां बीमार थी रहां मुंहिंजो घर में हिकिड़ो ई सहारो आहे मां अॻिते खां सवाइ नथी रही सघां मुंहिंजी तबियत बेहतर ख़राबु थी वई आहे ॾींहं खां मां हिन पुट खां सवाइ जुदा नथी रही सघां मूंखे हिकिड़ो ई सहारो आहे मां इहा ई अपील थी कयां त मूंखे पंहिंजो बचिड़ो मिले।